जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं तिलकेटने ग़ुलाम हैदर जो तारीख़ी बॉयज़ प्राइमरी स्कूल आहे। जमालुद्दीन लाशारी जेको वरियनि खां मरमत न थियण सबबि अॻई ज़ुबू न आलो वेतर जेके गुज़िरियल साल बरसातूं पयूं जंहिं सबबि जेको आहे टुटी तबाह थी वियो आहे। स्कूल जी ख़तरनाक हालत हुअण सबबि जेके मासूम ॿार आहिनि उहे स्कूल जे वेरांडे में वेही तइलीम हासिल करे रहिया आहिनि, जॾहिं स्कूल जे वेरांडे जी जेका छित आहे उहा बि इंतिहाई कमज़ोर ख़तरनाक हालत वारी आहे। अचो त वधीक स्कूल में पढ़ंदड़ मासूम ॿारनि खां पुछंदासीं, उहो असांखे छा था ॿुधाइनि। स्कूल असांखे ठाराहियो ही टुटी वई जेकी ढही वई छपर वपर असांखे स्कूल ठाराए ॾियो। छपर वपर सभु किरी विया आहिनि, छपर मथे में लॻनि था या तबाह थी विया। असांजी पढ़ाई असांखे स्कूल ठाराए ॾियो। स्कूल जी छित किरे जी असां डप च बैठूं। छितूं मथूं किरी आहिनि ऐं सीउ थो लॻे, असांखे हवा थी लॻे, सीउ ॾाढो थो लॻे। स्कूल ठाराए ॾियो असांखे। हिते तक़रीबन तव्हां ॾिसंदा त स्कूल असां वटि तक़रीबन जेको आहे ई कोन, किरी विया आहिनि, उन्हनि जूं छतूं किरी वियूं आहिनि। पर जेका आहे तालीम मुतासिर पई थिए उहो तव्हां ॾिसी था सघो त हू हिते ॿाहिरि जेको वेही करे तालीम हासिल पिया कनि। अञा बि उन्हनि जी ज़िंदगी खे ख़तरो आहे, जेको केॾी महिल बारिश आहे, केॾी महिल सर्दी आहे, उन्हारे में बि ही ॾाढी तकलीफ़ में आहिनि। सो असां जेको चवंदासीं गवर्नमेंट खे त महिरबानी करे जेको असांखे स्कूल ॾिनो वञे। स्कूल तमामु ख़तरनाक स्कूल आहे जेको ॿारनि जे मथां केॾी महिल बि किरी सघे थो। उन जी सूरत हाल पाण ॾिसनि, अॻियां असां अॻे बि हुकाम खे दरख़्वास्तूं बि ॾिनियूं आहिनि मरमत लाइ, पर को बि खड़तल कोन थो निकिरे। इन लाइ वरी बि सिंध हुकूमत खां ऐं हिते जे MP खां MNA खां अपील था करियूं त हीअ असांजे स्कूल जी मरमत कई वञे। छितूं किरी वियूं आहिनि, स्कूल जी हालत सभा डैमेज आहे। असां वज़ीर आला सिंध खे अपील था करियूं त महिरबानी करे नोटिस वठे स्कूल जो कम मुकमल कराए ऐं ॿारनि जी तइलीम मुतासिर थियण खां बचायो वञे। ही नाज़रीन, स्कूल में पढ़ंदड़ मासूम शागिर्दनि ऐं उन जे वालिदीन जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। अली बहादुर कीरियो, KTN न्यूज़, टणो ग़ुलाम हैदर।